ख़ुद एतमादी जो मतिलबु आहे पंहिंजो पाण मथां एतमाद हुजणु। उहो बि इंसानियत जो आला गुण आहे कि माण्हू कंहिं कम जो इरादो कंदा आहिनि पर उन्हनि खे पाण ते एतमाद न थींदो आहे त अलाए इहो कमु करे सघंदुसि अलाए न। उन्हनि जा ज़हन बुड़तर जो शिकार हूंदा आहिनि। इंसान खे घुरिजे त पंहिंजे क़ुवत इरादी मज़बूत करे। को फ़ैसिलो करण खां अॻु अवल घणो सोचे गौर ऐं फ़िक्र करे पोइ फ़ैसिलो करे ऐं जॾहिं पको पुख़्तो इरादो थी वञे त पोइ अल्लाह मथां भरवसो करे कमु शुरू करणु घुरिजे। को सही फ़ैसिलो करे वरी पोइते हटणु या दिलि हणणु सां माण्हू ॿियनि जे नज़रनि में किरी पवंदो आहे। जंहिंखे पंहिंजो पाण ते एतमाद न हुजे भला ॿिया माण्हू उन ते एतमाद कीअं कंदा।